चल शहबाज, हाथ चल। छो चाहते हो शहबाज, मुझे ॻाल्हि गौर सां ॿुध। ही मूंखे छॾींदा हूअं ई कोन। इहे पैसा जेके तूं मूंखे थो ॾीं, इहे हूअं ई ॿियनि जे वर चढ़ी वेंदा। तंहिं करे इहे पैसा वञी तूं पंहिंजे कमाण। पर त मूं त टैक्सी तुंहिंजे करे विकी आहे। पर भाई इहो कम बि न थियो न। शहबाज, मिली पिता लेवन न त ॿधी वेंदे। तू चई तो त वञा थो। चङो था जे क़िस्मत जी गाॾीअ वरी फेरो खाधो त मिलंदासीं। केॾां वञण जी तैयारी आहे? बोची खाने में। वाह साईं वाह, असां पिया नज़रुनि खे तेज़ करियूं त के चङी तरह दीदावड़ा कजनि, ऐं तूं पई वञी बोरची खाने में। रुगो अखियूं केतिरो कम ॾींदियूं, कुझु त पेट जी बि कजे न। भले साईं भले, असीं कोन था झलियूं। बेशक मुड़ सही मञो मई, जेको चई सो करे ॾेखारी। सर तमाम ॾोहारनि जी लिस्टूं तैयार थी वयूं आहिनि, जल्द कार्रवाई शुरू कंदासीं। हाँ ठीक है बाबा, हिते रखीस। दो नो खून केंजा केंजा सब मर्दन जा क्या तुम
नाला नाला विसरी जान मूंखां मंसूर वलद अब्दुर्रहमान। जी। नाजायज हथियार रखने जे ॾोह में 3 साल सज़ा। जी। तोखे 3 साल सज़ा मिली, तुंहिंजी सुठी चाल चल जे करे 3 महीननि जी तोखे माफ़ी ॾिनी वई आहे। महिरबानी सर। तूं हाणे आज़ाद आहीं। ही तुझे घर की शादी हुआ है।
के घर उजड़ी वेंदा आहिनि जेके घर उजड़ी वेंदा आहिनि उहे वरी आबाद बि थी वेंदा आहिनि शरीफ़ जे तूं हिमत कंदी त पोइ मुंहिंजो ई उजड़ियल घर बि आबाद थी वेंदो